हज़रत अली साईं जन खां पुछो वियो त सोना अली, जेको इंसान कंहिंजी दिलि टोड़े थो त उन जी सज़ा छा थी सघे थी? पाण फरमायूं त जेको इंसान कंहिंजी दिलि टोड़े थो उन जी सज़ा क़त्ल जेतिरी थी सघे थी। त उन शख़्स चयो त साईं क़त्ल जेतिरी छो? त पाण फरमायूं त जेको इंसान क़त्ल करे थो उहो उन जे जिस्म खे तकलीफ़ पहुचाए थो, पर जेको इंसान कंहिंजी दिलि टोड़े थो तो उहो इंसान जे रूह खे बि तकलीफ़ पहुचाए थो, त उन जे जिस्म खे बि तकलीफ़ पहुचाए थो। छो त जॾहिं रूह ॾुखंदो आहे, रूह खे तकलीफ़ थींदी आहे, तॾहिं इंसान न त जी सघंदो आहे न त हू मरी सघंदो आहे। तंहिंजे करे उन जी सज़ा एतिरी आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त हर इंसान सां कई शैतान मौजूदु हूंदा आहिनि, हुन जे दिमाग़ में कई विसविसा विझंदा आहिनि, कई ॻाल्हियूं पैदा कंदा आहिनि, पर उहे शैतान कॾहिं बि उन इंसान जी दिलि ते हमिलो नथो करे सघे। छो त दिलि हिकु ख़ुदा जो घरु आहे। जेकॾहिं तव्हां कंहिं इंसान जी दिलि टोड़ियो था त तव्हां उहो न सोचो त सिर्फ़ु कंहिं इंसान जी दिलि टुटी आहे, बल्कि इहो बि ज़रूरु सोचिजो त तव्हां इंसान जी दिलि सां गॾु ख़ुदा जो घर बि टोड़ियो आहे। ऐं ज़रूरी न आहे त कंहिं इंसान जी दिलि तव्हां प्यार मोहबत ऐं इश्क जे अंदरि ई टोड़ियो। महिरबानी करे हर इंसान जी इज़त कयो ऐं उन जो ख़्यालु रखो। इंसान जी दिलि खे टोड़ण खां पासो कयो।